जी जात के में समाए सके थी तदे रब फरमाए थो ए बंदा तोहरो जो कलब आ यो कलब के मु एडी गुंजाइश दिनी आ जे करे आऊं रब चाहिए हां तो न में रही सका। ओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो मुझे अजीज दोस्तों यो कलब एडी चेदा जे में रब वेही सके थो ये हदीस पाक दी गाल मुझे घर दी गाल को सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इंसान जे कलब में रब समाए सके थो। ओहो यो कलब जो को डाए पास धड़के वो जो के हेतरो आ दिल विचारो ए इन जा जेके आहिन से कनेक्शन जोरन अल्लाह अकबर के ता भायो हां हां बरहक बरहक ये अल्लाह वाला सुल्तान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हां आओ सुभान अल्लाह। इन जी दिल दुनिया केड़ी है ओहो हां आओ इन जी दिल केड़ी भी बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन जी दिल छा हुंदी इन जे कलब जो छा मकाम हुंदो ओहो हां बरहक बरहक अल्लाह अकबर बेशक जे जी दिल में खुदा रहे तो सुभान अल्लाह बेशक खुदा जा जलवान। ओहो तब खुदा जो कसम असा के रमजान फकीर जने हयात हो तरे उनके दिसी खुदा याद आयो ओहो सुभान जने उनके डिठो सुंदर जैन दिसन वारे डिठो थे तो उनके खुदा याद आयो थे आज भी जेकने उन जी रोजे के असी दिसो तो असा के खुदा याद आती बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन जे रोजे के दिसो तो असा के खुदा याद आती सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन जी महफिल में अचूं तो असा के खुदा याद आती हाय उन जी जिक्र जी महफिल में भी तो असा के खुदा याद आती बरहक बरहक बरहक। तो अल्हम्दुलिल्लाह यो खुदा से कनेक्शन जुड़िल्ला ये वही अल्लाह जा नेक बंदा इन खुदा जो कसम ये कि अल्लाह तबारक तआला पंहिंजा वली बनाया ओहो सुभान अल्लाह पंहिंजा दोस्त बनाया बरहक दादला बनाया ओहो पंहिंजी बारगाह जा दोस्त अल्लाह जी बारगाह जा ये वली केरल दादला दोस्त ये अल्लाह जा मुहिबन अल्लाह जा आशिक ही बरहक अल्लाह इन्हीं के पंहिंजा महबूब बनाए छडिया बरहक बरहक सुभान अल्लाह अल्लाहु अकबर सुभान अल्लाह। हो केरो मकाम मिलियो आज अल्हम्दुलिल्लाह ई दिसो पे आवी ई बुजुर्ग इन जी करामत जिंदा करामत आ नहीं है ये करामत अवा जो कोई ते मौजूद जो हेडी ही उलमान जी जमात ये खत्म बुखारी शरीफ हिन जगह मथे तमा पे आया हुंदा असा वो ॾिठो हिन जगह मथे हाल केड़ो हो ओहो पानी पियन ला मिलंदो फकीर ना साहब ना ना कौन मिले पानी कोन मिलंदो हो ना न कौन मिले बारा कदी पानी कढणो आओ, पवंदो आओ। ऊ भी मिठो कोन मिलंदो ना तने खारो पानी आहे हिते आओ आओ पानी खारो मिलंदो आओ पर अल्हम्दुलिल्लाह तने अल्लाह जे वली जी निगाह करम थी तने गुलजार कायम थी बेशक सुभान अल्लाह। गुलजार थी सुभान अल्लाह गुलजार थी वियो गुलजार थी गुलजार गुलजार गौसिया ते कायम थी वियो ओहो खुदा जो कसम सुभान सुभान अल्लाह अल्लाह सुभान बहारियों अची वई बाहर बाहर बर में बहारियों थी वई बर में बाहर हां बर में बहारी गुल गोलान लाई गुलजारी गुलजारी गुलजारियों थी वई गुलजारी बेशक सो मुझे अजीज दोस्तों ये अल्लाह वारन दी निगाह जो कमाल है उन जो कलब जने एरो पाकीज़ा है तने अल्लाह उनके निगाह में भी तासीर रखी छदी है बेशक बरहक बरहक बरहक। ये कने उन जी निगाह जेकी है उनके अल्लाह तबारक तआला एडी ताकत ता फरमाई है खुदा जो कसम जने पंहिंजी निगाह फरमाए छडीन था तने उनकी किस्मत के बदलाए छडीन बेशक सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही खितो इन में कुछ भी कोन हो इते पानी पियल ला न थे जो खुदा जो कसम पर जने अल्लाह जे वली कामिल जी निगाह करम थी खुदा जो कसम आज ते दारुल खुलजी वडो को इदारो थी जो किलो कायम थी अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह फैज़ाने औलिया जिंदाबाद मसलके आला हजरत सुल्तान हिंद गरीब नवाज जिंदाबाद। अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे अजीज दोस्तों अल्हम्दुलिल्लाह ये अल्लाह वारा ही इन्हीं जी बारगाह खुदा जो कसम इन में अचो त अदब से अचो हाय विहो त अदब से विहो ओहो बेशक खुदा जो कसम ही को तफरीगा कोन हां ही को तफरीगा कोन बरहक बरहक बरहक। ये आया सो भत खादो सो आओ चंद सेल्फियों कढियो सो एक बेजा फोटो कढी पो हलिया वणो ओहो ही को तफरीगा है ना हां ओहो ये तफरीगा कोन है ये औलिया अल्लाह जो दर्रा ये खुदा जो दर्रा ओहो औलिया अल्लाह जो दर कंहिंखे चइजे थो वो खुदा जो दर आहे
उते खुदा रहे थो, उते खुदा वसे थो, उते खुदा मिले थो। बरहक बरहक खुदा जो कसम, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह वाले हैं जो मिला देते हैं अल्लाह से। सुभान अल्लाह। इहो अहिड़ो चीज़ आहे खुदा जो कसम। ऐं बंदा तव्हां हिन ॻाल्हि खे हल्की सम्झी आहे खुदा जो कसम, तव्हां हिन महफ़िलूं खे छा सम्झो था? खुदा जो कसम अव्हांखे कोई ख़बर कोन्हे, अव्हांखे हिन महफ़िल जी कोई ख़बर कोन्हे त महफ़िल छा आहे। हिन में अल्लाह रसूल जो ज़िक्र थिए थो, खुदा जो कसम अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए थो, खुदा जो कसम। खुदा जो कसम थां खे साऊं रखी वे, पोइ ॾिस त फतो पए त खुदा जो कसम अल्लाह जी रहमत कीअं थी नाज़िल थिए। थां ई ऊंधो पियो आहे त किथां नेमत ईंदी? ऊंधे थां मथे में पाणी न आयो त केतिरो पाणी न ईंदो? थां में पाणी ईंदो? हारजी वेंदो। त साऊं ठां रखो, पंहिंजो साऊं पंहिंजी दिलि खे हाज़िर रखो, हाज़िर रखी पोइ इन उलमान जा बयान सुनो, खुदा जो कसम। पोइ पंहिंजी दिलि खे पुछा त भला फ़क़ीर साहब ते वियासीं, कुझु मिलियो या न मिलियो? बेशक बरहक सुभान अल्लाह। बरहक थां ई ऊंधो पियो आहे, किथां मिलंदो? न कोन मिलंदो। अरे खुदा जो कसम, इन महफ़िलूं में अचो त अल्लाह जो कसम, हे महफ़िलूं सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ही महफ़िलूं, हे अल्लाह वारनि जो ज़िक्र, ही फ़िक्र, हिन खां वॾी कोई नेमत आहे? आहे का नेमत जो हिन चीज़ खां वॾी होए? आहे का अहिड़ी चीज़? कोई चीज़। सभ खां बहितर और बाला जेकॾहिं चीज़ आहे त अल्लाह वारनि जी ये महफ़िल पाक। बेशक सभ खां शान वारी छा आहे? अल्लाह वारनि जी महफ़िल आहे, ज़िक्र अल्लाह वारनि जो। असीं अचूं था हिन महफ़िल में, ख़ुदा जो कसम अगारे हले केतिरी दुनिया हुई हिते, अञा पार कोन हिन अञा ॿार घुमनि पिया, हिन गन चोणी माए वणनि कोन, पार ॿार माए घुमनि पिया, माण्हू माए घड़ी हेॾां वञनि, आओ घड़ी उतां फोटो कढनि, घड़ी उतां फोटो कढनि। वरी अॼुकल्ह जो नौजवान वरी मोबाइल, इहा वरी बला अलॻि। इहो मोबाइल जी बला घणी आहे। आओ आओ सेल्फियूं कढणियूं, आओ वीडिया कढणा। आओ अरे यारो, भले वीडिया कढो, सेल्फियूं कढो, भले को गुनाह कोन्हे। अॼुकल्ह उहे उलमान कंहिं जाइज़ करे छॾियो आहे, कंहिं चवंदो नाजाइज़ आहे, कंहिं खे जाइज़ करे वेठा आहिनि। चवंदो फोटो जाइज़ आहे, जेका इहे करे वेठा आहिनि, जेका चवंदा नाजाइज़ आहे। आओ आओ पर ॿई फरीक़ आहिनि। अल्लाह तशरीफ ला रहे हैं, खड़े होकर हज़रत का इस्तकबाल कर ले। नारे तकबीर, अल्लाहु अकबर।